बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा दर्द सुफ़ी हिन, अहांजा कहर कूफ़ी हिन। यज़ीदी वक़्त वेरी आ, यज़ीदी वक़्त वेरी आ, सॼी तारीख़ मेरी आ। मगर कोई बि पुनल साईं, मगर कोई बि पुनल साईं, फ़क़ीरी में अमीरी आ। जीअं त HRUF ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान, असांजो मक़सदु असांजो ईमान ख़िदमत इंसान। सभ खां पहिरियां जॾहिं असां मेंटली तयारु थियूं था, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, त मूंखे समाजी तंज़ीम जॉइन करणी आहे, मूंखे ॿाहिरि निकिरणो आहे, ख़िदमत ख़ल्क़ करणी आहे, त पोइ इहो सोच ऐं इहा वीचार पंहिंजे अंदर मां ख़तमु करणी आहे त मूंखे छा मिलंदो या मां छा हासिलु कंदसि। जॾहिं असां पंहिंजे पाण खे मूंखे में ख़तमु कंदासीं, साइड ते रखंदासीं, असां ख़िदमत ख़ल्क़ करे सघंदासीं। सो बसि नंढिड़ो हिकिड़ो मुंहिंजो मैसेज आहे तव्हां सभिनी खे, ऐं अलाह खां दुआ कयां थी त इन ते पाण आऊं बि साबित क़दम रहां। इंसान आहियूं त जॾहिं असां पंहिंजी हिकिड़ी थॉट खणी निकिता आहियूं त इंसान जी ख़िदमत करणी आहे, त पोइ पंहिंजी में ख़तमु करे ऐं सिर्फ़ु ख़िदमत ख़ल्क़ लाइ सोचणो आहे, इंसान जी ख़िदमत लाइ सोचणो आहे त इंसान जी ख़िदमत कीअं कजे। ऐं हाणे आउं जॾहिं कराची खां अचां पई, लंबो सफ़र हुयो, कुझु दोस्तनि, कुझु भाइरनि, कुझु प्यारी भेनरुनि वेलेंटाइन डे विश पिया करनि। मां बि विश कयो, मुंहिंजो स्टेटस जेके भाइर आहिनि उहे ॾिसंदा। पोइ मां